सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। तारीख़ कंहिं बि क़ौम जी तारीख़, कंहिं बि मुल्क जी खिते जी तारीख़ रुॻो झेड़नि, जंगियुनि ऐं शिकताण जो नालो न आहे, पर उन में इश्क, मुहबत, प्यार, पंहिंजाइप जा बि दास्तान हूंदा आहिनि। सो अॼु पाण सिंध जे तारीख़ जे हिकु अहिड़े दास्तान ते ॻाल्हाईंदासीं जंहिंमें बादशाहनि जे विच में हिकु ख़ूबसूरत औरतां छिकताण सवे माण्हू माराए छॾिया। आख़िर में वाक ॾेई उन छोकिरीअ जो, उन औरत जो वाक ॾेई उनखे हिकु बादशाहज़ादे हवाले कयो। ही उन सूंहं भरी औरत सिंध राणीअ जी कहाणी आहे, जंहिंखे मीर बाग़े खान टालपुर हासिल करण ख़ातिर हुकूमत ऐं मिल्कियत जे हिसे तां हथ खणी छॾियो हो। जॾहिं मीर कल्होड़ा हाकिमनि खां सिंध फ़तेह कई, जॾहिं मीरनि कल्होड़ा हाकिमनि खां सिंध फ़तेह कई ऐं हिन मुल्क खे टोड़े टुकर करे पंहिंजे ख़ानदान जे वॾनि अमीरनि ऐं सरदारनि में विरहाइण जो फ़ैसिलो कयो, त इन विर्छ दौरान सिंध वांगुरु उन राणीअ खे बि मंडीअ जो, मार्केट जो विखर सम्झी, शइ सम्झी वाक में शामिल कयो, जंहिंखे कल्होड़ा हाकिमनि वटां फुर थियल माले गनीमत करार ॾिनो वियो। हीअ इंतिहाई ॾुख भरी ऐं सची कहाणी आहे, जंहिंखे शुरूआत खां आख़िर ते ॿुधण बैदि असांजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा, यानी वंडींदा। इन सिंध राणीअ जो असुल माइटाणो नालो मरियम, जॾहिं त संदसि माइटनि हिन जे सूंहं ऐं सोभिया ॾिसंदे खेसि सुनीति बि कोठड़ी शुरू कयसि। मरियम उर्फ सुनीति चाकर उढिजो जी धीउ हुई। संदसि भाउ जो नालो साईं ॾिनो हो। संदसि माइट उढिजा मौजूदा तालुके मातली में ठरीअ जे ॻोठ खां 7 मेल खनि ओलह तरफ़ रहंदड़ हुआ। इन ॻोठ जी देह उढेजाणी में उढिजनि जे पडर जा निशान, यानी ॻोठ जा इलाइक़े जा निशान अञा ताईं मौजूदु आहिनि। सिंध राणी जो जनम 1180 हिजरी या उन खां साल ॿ अॻु थियो। उन में तारीख़दाननि ते इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि त हुन जे जनम जी सही तारीख़ नथी मिले। सिंध में सूमरा हुक्मराननि जे पहिरें तख़्तगाह ठरीअ भरिसां रहंदड़ मरियम उढिजो उर्फ सुनीति जेके पोइ सुनीता बि कोठनि था, जे हुस्न जी हाक ॿुधी कल्होड़ा हुक्मरान मियां सरफराज़ कल्होड़ो मथिसि मोहत थी पियो। सिंध जो हुक्मरान हुयो सरफराज़ कल्होड़ो, उहो उन जे इश्क में अची वियो। मियां सरफराज़ खान कल्होड़े चाकर उढिजे खां संदसि धीउ जो संग जी घुर कई। कल्होड़ा हाकिम संदन मुर्शिद बि हुया, उन जे करे सोनीतीअ जे उनजो पीउ इनकार न करे सघियो ऐं जल्द ई सिंध राणी सोनीती जो मियां सरफराज़ खान सां वॾी धाम धूम सां मङणो कयो। इहो ॾिसी मियां ग़ुलाम नबी, मियां अब्दुल नबी खान ऐं मीर बागो खान बि परेशान थी विया, छाकाणि त उहे बि सिंध राणी सुनीता जा आशिक़ हुया। हुन लाइ इंतज़ार पे कनि, हुन जी कतार में शामिल हुया। इंतज़ार कंदड़नि जे मङणो थियण बैदि मियां सरफराज़ कल्होड़े मरियम खे सिंध राणीअ जो ख़िताब ॾिनो। हू सुनीता मां मरियम मां सिंध राणी थी वई, पर सिंध राणीअ जी नंढी उमिरि सबबि सरफराज़ कल्होड़ो साणुसि लाऊं लही न सघियो। इन खां पोइ मियां सरफराज़ खान राजे लेखीअ जे चुर्च ते मीर बहराम खान टालपुर ऐं मीर सोबदार खान टालपुर खे दरबार में घुराए क़त्ल कराए छॾियो, जंहिंखां पोइ सॼी सिंध में छिकताण शुरू थी वई। इहो अलॻि किसो आहे, हुन ते पाण अलॻि ॻाल्हाए चुका आहियूं, अञा वधीक ॻाल्हाईंदासीं। मियां सरफराज़ कल्होड़े खे पंहिंजे ई फ़ौज जे सिपह सालारनि
पुट भाउ ऐं चाचे समेत हैदराबाद जे किले में क़ैद करे छॾियो। इन खां पोइ मियां गुलाम नबी कलोड़ो सिंध जे तख़्त ते वेठो। मियां गुलाम नबी तख़्त ते वेहण शर्त सोनेतीअ जे पीउ खे घुराए सोनेतीअ जे संग जी घुर कई। सोनेतीअ जे पीउ संग ॾियण खां इनकार करे छॾियो ऐं जवाबु ॾिनो त जेसि ताईं मियां सरफराज़ ख़ान जेरो आहे तेसि ताईं सोनेती उन जी मंग आहे। इहो जवाबु ॿुधी मियां गुलाम नबी खे कावड़ आई ऐं हू हुकूमत जे ज़ोर ते सोनीतीअ सां निकाह करण जो इरादो कयईं, पर जल्दी मियां गुलाम नबी कलोड़ो पाण लांबारे वारी जंग में मारिजी वियो ऐं खांसि पोइ संदसि भाउ मियां अब्दुल नबी तख़्त ते वेठो। कलोड़ा दौर जो आख़िरी हुक्मरान मियां अब्दुल नबी कलोड़ो बि सिंध राणीअ ते पहिरियां ई आशिक़ हुयो, जंहिं पिणु सिंध राणीअ जे पीउ खां संग जी घुर कई, पर चाकर उडीजो पारां इनकार करण ते मियां अब्दुल नबी कावड़जी चाकर उडीजो जे ॻोठ ते चढ़ाई करे चाकर उडीजो समेत 110 ॻोठाणनि खे क़त्ल कराए छॾियो। मियां अब्दुल नबी तख़्त ते वेहण शर्त मियां सरफराज़ ख़ान अब्बासीअ खे पुट भाउ ऐं चाचे समेत हैदराबाद जे किले में क़त्ल कराए छॾियो ऐं उन खां पोइ सोनेतीअ जी भाउ साईं ॾिनो खे घुराए चयईं त जेकॾहिं सोनेतीअ जो रिश्तो न ॾींदे त पीउ वांगुरु मुफ़्त मारिजी वेंदे। इहो ॿुधी साईं ॾिने हिकदमि रिश्तो क़बूल कंदे पंहिंजे भेण जो मियां अब्दुल नबीअ सां मङणो कराए छॾियो। मङणे खां पोइ मियां अब्दुल नबी साईं ॾिने उडीजे खे हुकुम ॾिनो त सोनेतीअ खे महल में वठी अचे। इहा ख़बर जॾहिं मीर बागे खे पई त हुन साईं ॾिने ऐं सोनेतीअ खे वठी अची टालपुरनि जे सरदार मीर फ़तेह अली ख़ान टालपुर जे पनाह में ॾिनो त जीअं सोनेती बाबति को फ़ैसिलो थी सघे तेसि ताईं मीर फ़तेह जे पनाह में रहे। इहा ख़बर जॾहिं मियां अब्दुल नबीअ खे पई त खेसि ॾाढी कावड़ आई, पर करे कुझु बि न सघियो, छाजे करे होॾां बि हिकिड़ी ताक़तवर धुर रही। ऐं पोइ तुर्त कलोड़नि ऐं टालपुरनि जे विच में हालाणीअ जे मैदान ते फ़ैसिले कुन जंग लॻी, जंहिंमें मियां अब्दुल नबी हार खाई सिंध छॾे भॼी वियो ऐं मीर फ़तेह अली ख़ान टालपुर सिंध जो पहिरियों टालपुर हुक्मरान थियो। जॾहिं टालपुरनि 1783 ईस्वीअ में कलोड़नि खां हालाणीअ वारी जंग खटी सिंध जा हुक्मरान बणिया त केदियाणी बणियल सिंध राणी मरियम सोनेती संदन हवाले थियण सबबि केतिराई मीर हुक्मरान सिंध राणीअ सां शादीअ जा उमेदवार बणिजी पिया। अहिड़ी सूरत हाल खे ॾिसंदे टालपुर हुक्मराननि जी चोयारी फ़ैसिलो कयो त हुक्मरान ख़ानदान जो जेको फ़र्द हुकूमती मामलनि तां हथु खणंदो इहो सिंध राणीअ सां लाऊं लहंदो। इन ते मीर बागे ख़ान ऐलान कयो त मूंखे हुकूमत न पर सिंध राणी खपे। मीर फ़तेह अली ख़ान टालपुर उन ते चयो त आउं सोनेतीअ जो पीउ बणिजी खेसि परणाईंदुसि। मीर बागे ख़ान टालपुर उथी इहो ऐलान कयो त मूंखे हर शर्त क़बूल आहे, सिंध राणी सोनेती सां मुंहिंजो निकाह कयो वञे। मीर मिर्ज़े टालपुर जे पुट मीर बागे ख़ान जे फ़ैसिले खे सभिनी टालपुर अमीरनि क़बूल कयो, जंहिं वक़्तु मीर फ़तेह अली ख़ान टालपुर फ़रमान जारी कयो त मीर बागो ख़ान टालपुर सिंध राणी सोनेतीअ खे वठी गुनी फुलेलीअ जे एराज़ीअ में हिकिड़ो वाह कोटराईंदो ऐं उन वाह जे पाणीअ ते जेतिरियूं बि ज़मीनूं आबाद थींदियूं उहे सभु सिंध राणी यानी सोनेतीअ जे जागीर हूंदियूं, उनखे जागीर तौर ॾिनियूं वेंदियूं। मीर बागे ख़ान माल मिल्कियत ऐं तख़्त ताज छॾे सिंध राणी सोनेती सां निकाह करे लाड़ में अची फुलेलीअ जे पुछड़ीअ वारे इलाइक़े में हिकु वाह कोटरायो। इन ई वाह ते 1000 एकड़ ज़मीन आबाद थी। इन ई इलाइक़े में मीर बागे टंडो बागो शहर बि ॿधायो, नओं शहर। टंडो बागो हिन वक़्तु बदियन ज़िले जो वॾो शहर ऐं तालुके जो हेडक्वार्टर आहे। मीर बागे जो खोटरायल वाह अॼु बि टंडे बागे शहर जे भर मां वहे थो ऐं बागो वाह जे नाले सां मशहूरु आहे।
जॾहिं मीर बागो खान टालपुर जी घरवारी मरियम उर्फ़ सिंधराणी 1790 धारे वफ़ात करे वई त खेसि संदसि वसियत मूजिबि सूमरा हुक्मराननि जे पहिरें तख़्तगाह ठरीअ भरिसां संदसि मुर्शिद सखी सुल्तान शाह दीवानो जे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। मीर बागे खान पंहिंजी प्यारी ज़ाल जी क़बर ख़ासि पथर सां जोड़ाई हुई ऐं उन जे चौधारी चौदीवारी ॾियारी हुई। ॿिए तरफ़ मीर बागो खान सन 1804 धारे नओं कोट भरिसां टालपुरनि जे शिकारगाह महिराणो में शिकार करे रहियो त खेसि कारे नांग ॾगे विधो। संदसि दोस्त शादी खान ख़ासकेली खेसि उमरकोट इलाज लाइ खणाए पियो वियो त हू रस्ते में वफ़ात करे वियो, जंहिं बैदि खेसि उमरकोट जे राणनि अमानत तौरु उमरकोट में दफ़न करे छॾियो। वक़्त जे वीरुनि मीर बागो खान खे बागे फ़क़ीर मां वाघो फ़क़ीर बणाए छॾियो। आम माण्हू खेसि बि पीर ऐं दरवेश सम्झी सैयद हैदर शाह उर्फ़ वाघो फ़क़ीर जे नाले सां मशहूरु करे छॾियो। उमरकोट में संदसि क़बर मथां मक़बरो ॾियल आहे, जिते उमरकोट जा माण्हू हिन बादशाह खे पहुतल पीर सम्झी अक़ीदत तौरु उते बासूं बासण वञनि था। तव्हां सभिनी जी महिरबानी, ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾिजो।